रपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो रपड़ीअ भरिसां फ्लू थाणे जी हद में माल जी भेल तां झेड़े दौरान धिके थियल नौजवान जे फौत थियण जो DIG सखर नोटिस वरितो। फ्लू थाणे ते जवाबदारनि मथां क़त्ल जो केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार न थिया। ख़बर मूजिब कुझु ॾींहं अॻु ॻोठ फ्लू में माल जे भेल तां खड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान धिके थियल इख़्तियार पुट मोहम्मद खड़ो फौत थियो हो, जंहिं जो DIG सखर नोटिस वठंदे SHO फ्लू खे जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, जंहिं तहत मक़तूल जे भाउ शबीर अहमद जी फ़रियाद ते टिनि जवाबदारनि फाज़ल पुट रसूल बख़्श, अयाज़ पुट रसूल बख़्श, परवेज़ पुट रसूल बख़्श खड़ो मथां फ्लू थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। सिंध एक्सप्रेस न्यूज़।